मुमताज़ बिरोही साहब कराची जेको आहे न हिन मुल्क जो गेट वे आहे। इकानॉमिकल जेका डेवलपमेंट आहे उहा कराची जे खां शुरू थी वई। कराची खे पोर्ट आहे ऐं पोर्ट जी रेवेन्यू वधीक पैसो ॾींदी आहे। माण्हू जेके बि जमायतूं सिंध कनि पियूं। अवली तौर ते इहा हिकिड़ी शइ आम तरीन शइ आहे त सिंध जो जेको गादी जो हंधु आहे उहो कराची आहे। जेकॾहिं सिंधी माण्हू सम्झनि पिया त असां हिन सूबे ते बहितरीनु हुकुमरानी कयूं त उन्हनि खे कराची ते ध्यानु ॾियणु खपे। कराची जी ऐं कंहिं मुफ़किर चयो त तव्हांखे जेकॾहिं कंहिं शहर ते जानदार सियासत करणी आहे त पोइ उन जे कारखाननि में ऐं उन जे कॉलेजनि यूनिवर्सिटियुनि में पंहिंजे माण्हुनि खे शामिलु कयो। इन अमल में मुमताज़ बिरोही साहब जो जानदार किरदारु रहियो आहे। हिते मां घणी तो ही तनक़ीद जो वक़्तु कोन्हे, ही कंहिंजी साराह जो वक़्तु आहे। मुमताज़ बिरोही साहब जहिड़ो को बि माण्हू पैदा न थियो आहे जीअं मुमताज़ साहब कराची खे टाइम ॾिनो। माण्हू ईंदा आहिनि तकरीरूं करे कराची प्रेस क्लब ते वरी हलिया वेंदा आहिनि, ॻोठनि में पंहिंजनि में आबाद थींदा आहिनि, पर कराची खे टाइम ॾियणु। कराची में जेकॾहिं कराची खे ॿ हिसनि में विरहाइण जी जेका साज़िश थी उन जी शानदार जदोजहद हुजे, यूनिवर्सिटियुनि जो मसइलो हुजे, कॉलेजनि जो मसइलो हुजे, डोमिसाइल जो मसइलो हुजे, सभिनी में मुमताज़ साहब जो अॻु खां अॻु जेका साज़िश पई थिए असांजे पोर्ट ते जेको कब्ज़ो पियो थिए, पोर्ट जी एरिया जेका धारनि खे ॾिनी पई वञे उहो मसइलो हुजे, शागिर्दनि जो हुजे, मज़दूरनि जो हुजे, इंडस्ट्री जो हुजे, तव्हां हिन मुमताज़ साहब खां वधीक जानदार जदोजहद न कई आहे। अमली तौर ते साईं GM सैद फरमायो त मुंहिंजो कार्यक्रम उहो आहे जेको ख़ौफ़ ऐं लालच खां बालातर हुजे। मां सॼी ज़िंदगी गुज़री आहे, असांजा अच्छा वार थी विया आहिनि, मां न ॾिठो त कॾहिं बि मुमताज़ बिरोही ते का आङुर खई हुजे। साले पुट साईं GM सैद जो साले कारकुन, बा किरदार ऐं तसलसल सां जदोजहद कंदड़ माण्हू। हाणे उहो ज़ईफ़ी वारी पोज़ीशन में तबियत ठीकु न रहंदी हुअसि, पर मुमताज़ बिरोही को बि जो जानदार प्रोग्राम थींदा, प्रोग्राम नंढो हुजे वॾो हुजे, मुमताज़ बिरोही उनमें अॻु खां अॻु हूंदो। असां सभई जा सभई इन शइ ते सोचूं जो मुमताज़ जो किरदारु हो। असां इहो किरदारु सिंधी माण्हुनि खे इहा वाट वठणी पवंदी त अमली तौर ते बिना ख़ौफ़ ऐं लालच जे अॻिते वधनि ऐं अची कराची जे सिंधी माण्हुनि जी ख़िदमत कनि। ॻोठनि जो मसइलो हुजे, डोमिसाइल जो मसइलो हुजे, अमली तौर ते सियासतदान हुयो। ही आम वर्कर न हुई, तमामु वॾो माण्हू हो। हिन जो किरदारु कराची में हिन जो खाल भरण जे लाइ सभिनी खे गॾिजी करे सोचणो पवंदो त हाणे मुमताज़ काॾों आणिजे। मुमताज़ जे पुटनि खे असां अपील कंदासीं त मुमताज़ जी जाइ भरण जी कोशिशि कनि। साले पुट अथसि, सुठा माण्हू आहिनि, असां सभई गॾिजी करे मुमताज़ जेको असांखे ॾसु ॾेई वियो आहे, फ़र्ज़ु शुनासी जो ऐं बा किरदारी जो, बा इख़लाक़ी जो साबित क़दम माण्हू, साबित क़दमी सां हलियो ऐं सॼी ज़िंदगी सिंधी क़ौम जे मथां पाण निछावर करे छॾियईं। अस्सलाम।